नाज़रीन तव्हां खे अपडेट कंदासीं। सिजावल चुणे जे वेझो अर्ज़ भुटो में मस्जिद वेंदड़ नीगरी सां ज़्यादती जी कोशिश कई वई आहे। नीगरी सां मदरसे जे खुताबी जमील सुमरे ज़्यादती जी कोशिश कई। नीगरी जे वारिद ॿुधायो त न्याणी मस्जिद वञी रही हुई त जमील ज़्यादती जी कोशिश कई। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। सिजावल चुणे जे वेझो अर्ज़ भुटो में मस्जिद वेंदड़ नीगरी सां ज़्यादती जी कोशिश कई वई आहे। अवां खे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं नीगरी सां मदरसे जे खुताबी जमील सुमरे ज़्यादती जी कोशिश कई। नीगरी जे वारिद ॿुधायो त न्याणी मस्जिद वञी रही हुई त जमील ज़्यादती जी कोशिश कई। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सिजावल चुणे जे वेझो अर्ज़ी भुटो में मस्जिद वेंदड़ नीगरी सां ज़्यादती जी कोशिश कई वई आहे। नीगरी सां मदरसे जे खुताबी जमील सुमरे ज़्यादती जी कोशिश कई। नीगरी जे वारिद ॿुधायो त न्याणी मस्जिद वञी रही हुई त जमील ज़्यादती जी कोशिश कई आहे। इन हवाले सां तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद सारियो सां। ज़ाहिद अपडेट कजो कहिड़ा तफ़सील इन हवाले सां। जी हिते सिजावल जोड़ी जो तालके जो अर्ज़ी भुटो शहर आहे जिते मस्जिद के अंदर ही वाक़ियो पेश आयो है। जिते मस्जिद जो जेको तालिब आहे उन मस्जिद के अंदर 9 सालन जी जेकी आहे सोनिया मासूमी जेकी कुरान पाक जो सबक पढ़ण वई उन सां फहाशी जेके नाज़िबा हरकतूं कई वयूं आहिनि। अहिड़े वाक़े बाद जेको आहे उनखे चुप कराइण लाइ जेको आहे मस्जिद जे तालिब तरफ़ां उन पैसनि जो लालचूं पिणु ॾिनी वयूं। जे बाद जेको आहे रोअंदी मासूम नीगरी घर पहुची पंहिंजे वाल खे दाह ॾिनी। जे वालद जेको आहे नीगरी खे जॾहिं मस्जिद में वठी आया त मस्जिद जो तालिब जेको हुयो उहो मस्जिद अंदरि मस्जिद जो तालिब फ़रार थी वियो। उन नीगरी जी तालिब जी सुञाणप कई। जंहिं बाद नीगरी जे जेको वालिद आहे अब्दुल जब्बार भुट्टो उन जेको ॿुधायो त साईं उन ॿुधायो त जेको मस्जिद जो तालिब जमील सुमरो आहे उन जी धीउ सां जेको आहे नाज़िबा फहाशी जेके हरकतूं कयूं वयूं आहिनि। हुन जेको आहे दिया जी लाड़काणो SSP कंपनी खां नोटिस वठी तालिब जमील ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी घुर कई आहे। जी ठीकु आहे ज़ाहिद, वॾी महिरबानी। इन हवाले सां अपडेट